अहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। सुनन अबू दाऊद ऐं तिरमिज़ी में हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अर्रजुलु अला दीन खलीलिही फलयंजुर अहदुकुम मन युखालिलु। माण्हू पंहिंजे दोस्त जे दीन ते हलंदो आहे, पोइ तव्हां मां हर को निहारे त उहो कंहिंखे तो दोस्त बनाए। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हुकुम था ॾियनि, सलाह था ॾियनि त कंहिंखे दोस्त बनाइण खां अॻु में अव्हां सोचियो, जाचियो, परखियो त उहो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, छो त माण्हू पंहिंजे यारनि जो तौरु तरीक़ो इख़्तियार कंदो आहे। हिकु शख़्स काबे जो तवाफ़ पियो करे ऐं हर विख विख ते इहा दुआ पियो घुरे त या अल्लाह मुंहिंजी संगत खे, मुंहिंजे दोस्तनि खे नेक बना, साले बना, सुठो बना। कंहिं चयसि त मियां का दुआ पंहिंजे लाइ बि त घुर। उन चयो त अगरि मुंहिंजा दोस्त सुधरी पिया त पोइ मां ख़ुदि ब ख़ुदि सुधरी पवंदुसि। अगरि मुंहिंजा दोस्त सुधरियल न हूंदा त पोइ मुंहिंजो सुधरणु मुश्किल आहे। माण्हूअ जी सुञाण उन जी संगत मां थींदी आहे। कंहिं चयो त अनिल मरई ला तसअल वसल अन करीनहू फकुल्लु करीनिम बिल मुक़ारिन यक़तदी। माण्हूअ जे बारे में न पुछ त इहो कीअं आहे, बल्कि ईअं पुछ त इन जी संगत कंहिंसां आहे, छो त माण्हू पंहिंजी संगत जो तौरु तरीक़ो इख़्तियार कंदो आहे, संगत जी पैरवी कंदो आहे। भलो दोस्त भलाई जी तरफ़ हलाईंदो आहे ऐं बुरो दोस्त बुराई जी तरफ़ वठी वेंदो आहे। यारे बद बदतर बूद अज़मारे बद। बुरो यार, बुरो दोस्त कारीहर नांग खां बि बुरो हूंदो आहे।